पानी असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे त हीउ जेको पाइप लाइन मुसलसल महीने खां 1.5 महीनो थी वियो आहे। असां टाउन में वञी वञी थकिजी पिया आहियूं। असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। मुलाज़िम जेके टाउन में वेठा आहिनि उहे दहशतगर्द वेठा आहिनि, मुलाज़िम न आहिनि, बल्कि असां उन्हनि ॾे वञूं था उहे असांखे धमकियूं था ॾियनि, हलो हलो हिते कुझु बि कोन्हे, छा आहे, कुझु बि न आहे। हीउ ॾिसो केतिरा दुकानदार आहिनि मुतासिर थी विया आहिनि, जेके 10 खां 15 दुकानदार आहिनि इन गंदे इन पाइप लाइन जे पाणी जे करे सभु मुतासिर लॻा पिया आहिनि। असां वञी वञी टाउन में थकिजी पिया आहियूं, असांजी केरु ॿुधण वारो न आहे। असांजी अपील आहे CM सिंध खे महिरबानी करे हीउ असांजो मसइलो हल कयो वञे। असांजी अपील आहे MNA सरदार सिकंदर राह पुट खे, सरदार सिजा राह पुट खे असांजी अपील आहे महिरबानी करे असांजो मसइलो हीउ हल कराइनि। असां हर टाउन में वञूं था, असांजो को ॿुधण लाइ कोन्हे, को तदारक करण वारो ई कोन्हे। असां वञूं था असांखे हू धमकियूं था ॾियनि त हलो हलो हिते कुझु बि कोन्हे। चेयरमैन जी का ख़बर ई न आहे, अलाए केॾे वियो, अलाए भाननि में आहे चेयरमैन, अलाए भाननि में आहे ई कोन। असां बार बार चेयरमैन ॾे वञूं था, न असां सां मिलण लाइ तयारु आहे, न को हुनजो माण्हू ई आहे, न को का ॻाल्हि ई आहे। हीअ नाहिल हिकिड़ी इंतिज़ामिया जेका मुसलसल माण्हुनि खे परेशान, उन्हनि खे यर्कमाल बनाए वेठा आहिनि। रोज़ उन्हनि सां माना हिकिड़ो न ॿियो को उन्हनि सां मसइलो आहे ई आहे। महिरबानी करे असांजी पुरज़ोर अपील आहे CM सिंध खे, सरदार सिकंदर राह पुट MNA खे, सरदार सिजा अहमद खे असांजी पुरज़ोर अपील आहे, महिरबानी कयो असांजो नोटिस वरितो वञे हिन जो।